नौशर फिरोज़ मां रिपोर्ट कर रहा है रिज़वान अली जुमानी। मोरो भरसा कांधड़ा कॉलोनी जो रवासी अब्दुल गनी कांधड़ो मोरो में कुरान शरीफ़ हथन में खणी प्रेस रिलीज़ कंदे चयो आहे त मुंहिंजे भाइरनि सत्तार फताह रज़ाक कांधड़ो ऐं सोठ सरवर कांधड़ो ऐं रिटायर्ड पुलिस जमादार मुमताज़ अली कांधड़ो पंहिंजी औरतुनि जो सहारो वठी मुंहिंजो शनाख़्ती कार्ड घर मां चोरी कराए मुंहिंजे ॿिनि दुकाननि जा कूड़ा कागज़ ठहिराए पंहिंजे नाले करे विकिरो कया आहिनि। जॾहिं त अहिड़ो फ़ैसिलो कांधड़ा बिरादरी जे सरदार मुमताज़ वलद गुलाम हैदर कांधड़ो नसीराबाद में कयो हुयो ऐं असां 4 भाइरनि खे विरासत में हर हिक खे ॿ दुकान नाले कया हुआ जेके सभिनि पंहिंजो हिसो संभाले वरितो हुयो, मगर मूंसां भाइरनि वरी नाजाइज़ी कई आहे। मुंहिंजनि भाइरनि मुंहिंजे अबोजगी जो नाजाइज़ फ़ाइदो वठी मुंहिंजे घर ते पिणु कब्ज़ो करे विया आहिनि। मुंहिंजे घर खे डाहे पियल कपिड़ा सोन समेत समूरे घर जो लोहो विकिरो करे कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। मां ऐं मुंहिंजा बचड़ा दरपदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। कोराई थाणे जी जो SHO मुंहिंजी मदद पिणु नथो करे, जंहिं करे मां SSP नौशर फिरोज़ DC नौशर फिरोज़ AC मोरो मुख़्तियार कार मोरो खे हथ ॿधी अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ करे अबनि ॾाॾनि खां पूरा प्रॉपर्टी ॾिनी वञे।